जी बिल्कुल नाज़ी इन वक्त मौजूद आहियां घारो जो वेझो ऐं जेका ॿोॾ मुतासिर जेका आहिनि मींहं जेका मुतासिर ज़िला माण्हू जेका आहिनि उते कैंपिंग ते ऐं उन जी मुंहं ते विरखूं विखणण जे लाइ ऐं अॼु जेको आहे हिते सिंध जी जेकी नाले वारी जेकी रांदि आहे मल्ल ऐं उहो हिते रखियो वियो आहे ऐं हिते जेका मल्ल जेका आहिनि सिंध जा ऐं उहे बि जेके ज़ोर आज़माई करे रहिया आहिनि ऐं उन सां गॾु हिते सियासी समाज बि जेका आहिनि उहे मौजूदु आहिनि। अचो त हिते जेका मल्ल आहिनि उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जाम साहब जा थोराता आहियूं। जाम साहब जो कौंसलर साहब असां सां गॾु आहे, मौजूदु आहे। अलाह हुनखे आबाद करे जेको बिना मुक़ाबिले कौंसलर जी सीट खटी आहे। भाउ गुलज़ार जोखियो साहब असां सां गॾु आहे। अलाह हुनखे आबाद करे जेको जाम साहब जे तरफ़ खां असांखे इनाम बि ॾियणु आयो आहे, अजरकू बि विझई आहे। मुंहिंजो भाउ आहे मूंसां गॾु गुलाम नबी शीदी, अलाह हुनखे आबाद करे। हू सदर आहे ज़िले जो ऐं डिवीज़न हैदराबाद जो सदर आहियां। असां सुबुह शाम जीअं जाम जेको असांखे इनाम सां नवाज़ूं आहे, अलाह उनखे आबाद कंदो। अलाह कंदो ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। सुबुह शाम असां जाम करीम साहब जो, जाम MP गोराम साहब जो, जाम एहसान साहब जो वॾा वॾा असीं थोराता आहियूं। सरदार साहबनि जा अहिड़ा भाउ गुलज़ार जहिड़ा जे बिना मुक़ाबिले खटण वारा। हीउ लिफ़ाफ़ो असांखे मिलियो आहे, हीउ जाम साहब जे तरफ़ खां मिलियो आहे। अलाह कंदो हिन में 20,000 रुपया इनाम आहे। असीं ॾाढा ख़ुशि थी वेंदासीं। अलाह हुनखे आबाद कंदो। हीउ असां ॿोॾ मुसाफ़िरनि जे लाइ प्रोग्राम करायोसीं त 5 माण्हू ख़ुशि थियनि, मुल्कूं उन जे मुंहं ते अचनि जिन जा घर किरी विया। ऐं पाण ज़ाती तौरु बीठो आहियां, पाण ॻोठ जा माण्हू आहियूं। तूं घारे शहर जो आहीं, आउं बि घारे शहर जो आहियां। साफ़ी आउं पहिरीं चवंदो आहियां त अलाह करे अहिड़ो चांदीअ जहिड़ो को साफ़ी हुजे जेको ग़रीबनि खे जीआरे बि सघे थो। इहा वॾियूं वॾियूं महिरबानियूं भाउ गुलज़ार कौंसलर साहब जूं, जेको जाम जे तरफ़ खां मुकमल असांखे तावन आहे। अलाह उनखे ख़ुशि कंदो, आबाद हूंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं पहलवान इनायतुल्लाह ख़ासकिली पियो ॻाल्हायां। जो बदकिस्मत सां मुंहिंजो हिकिड़ो एक्सीडेंट थियो हो, जेके माना 7-8 महीना थी चुका आहिनि। ऐं इलाही जॻहनि ते वियोसि। मूंखे जेकी बि मुंहिंजी हेल्प कई, आवाम जेको मलागड़ा ॾिसनि था उन्हनि मुंहिंजी हेल्प कई। मुंहिंजी कंहिं गवर्नमेंट जे दौरान में अॼु तक मुंहिंजी हेल्प कंहिं न कई। ऐं 5-6 महीननि खां उन वॾेरनि जे MN MP जो ताक़नि ते वञा पियो। उहो मूंखां कागज़ वठी रखनि था, पर न स्पोर्ट में मुंहिंजो कमु कनि। मूं उनखे एतिरी अपील कई आहे, उनखे महिनत कई हुअमि त दोस्तो मुंहिंजा बच्चा आहिनि नंढड़ा आहिनि, जेको हिन वक़्तु न कमाए सघां थो। मां पंहिंजा बि हथ कढी आहे, कई बि दोस्त हथ कढी आहिनि, पर शुक्र अल्हम्दुलिल्लाह अवाम मां हथ कोन कढई, अलाह हथ कोन कढई आहे। ऐं उन मिनिस्टरनि सां अपील थो करियां त ख़ुदा वारो त मूं अव्हां जे 6 महीने कटे अव्हां जे हिन माज़ूरी टंग टुटल जे दौरान में अव्हां जो उता कंदा चवंदो मुंहिंजे लाइ ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी का हेल्प करियो, स्पोर्ट में मुंहिंजी मदद करायो ऐं मूंखे हिकु नौकिरी ॾियारींदा त अलाह अव्हां कंदो त मुंहिंजा बच्चा ख़ुशि, मुंहिंजा बच्चा खाई अव्हांखे दुआऊं कंदा। इहा मुंहिंजी उन MN MP सां मुंहिंजी गुज़ारिश आहे। अलाह में उमेदु आहे त शहराजी भाइरनि में मुंहिंजी उमेदु आहे, अलाह कंदो शहर जे ॿाहिरि मुंहिंजो इहो मसइले खे हल कंदा। बाक़ी ॿियो त बसि अलाह खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। आउं पहलवान गुलाम नबी शीदी ज़िला मल एसोसिएशन ज़िले ठठे जो सदर आहियां ऐं ज़िलो ठठो मल एसोसिएशन में हिकिड़ी वॾी हैसियत थो रखे। इन करे हैसियत थो रखे त ज़िले ठठे सिंध मल एसोसिएशन जो जेको पहिरीं सदर हुओ उहो सदायत मरहूम जान मोहन साबिर हुओ। ज़िलो ठठो मल एसोसिएशन जो बानी आहे। ऐं हींअर असांजा पहलवान अहिड़ा आहिनि जिन जा घर ॿुॾी आहे, घर किरी आहे। ऐं पहलवान पहिरीं करोना आई, उन में पहलवान मुतासिर थिया। करोना खां पोइ वरी इहा ॿोॾ आई। पहलवान सिंध जी क़ौमी रांदि हज़ारनि सालनि खां बि अचे। हींअर जेके सिंध जा MN MP आहिनि उन्हनि जा अबा ॾाढा इहे रांदि ॾिसंदा हूंदा। असां सिंध खां ॿाहिरि बि मल वञण विया आहियूं, हुते जेका पहलवान आहिनि उन्हनि जी वॾी पज़ीराई थींदी आहे। इहा सिंध जी क़ौमी रांदि हज़ारनि सालनि जी, जंहिंखे हमेशह सिंध जा MN MP पूरी सिंध जा हिन रांदि खे नज़रअंदाज़ कयो पिया अचनि। छा दुनिया में कहिड़ी बि रांदि आहे हुनजा क्लब हूंदा आहिनि, क्रिकेट हूंदा आहिनि, ग्राउंड हूंदा आहिनि, उन्हनि जा घर हूंदा आहिनि। कराची पाकिस्तान जो दिलि जेको सिंध जो हिसो आहे उन में अॼु ताईं मल एसोसिएशन जो ग्राउंड कोन्हे। हर रांदि जो ग्राउंड आहे। जेका सेक्रेटरी आहिनि असांजा MN MP वज़ीर आला सिंध, हुनजो पे साईं मुराद अली शाह, पहलवाननि खे साईं मुराद अली शाह जे पे साईं अब्दुल्ला शाह वज़ीर, पहलवाननि खे पुलिस जूं ड्यूटियूं ॾिनियूं। बाक़ाइदे हुन पहलवाननि जी सार संभाल लथी। हुनखे ख़बर हुई त सिंधी क़ौम छा आहे। हींअर साईं मुराद अली शाह सिंध जो वज़ीर पर कसम खणी
घणी ॻाल्हि थो करियां असांजे पहलवान इनायतुल्ला कासकली जी टंग टुटी वई कंहिं बि MNA MP वज़ीर असांजी मदद न कई ही ग़रीब अवाम जंहिं असांखे चुंदो ॾेई असां हुनजो इलाजु करायोसीं कंहिं बि वॾेरे असांजी मदद कोन कई हिन ग़रीब अवाम असांजी मदद कई हींअर असां या ग़रीब अवाम बाक़ाइदे ॿोॾ में ॿुॾल असां सम्झ ग़रीब अवाम खे ॾुख त असांखे वधीक ॾुख हिननि जूं ॿनियूं ॿारहं आबाद आहिनि त असां आबाद आहियूं हे ॾुख में त असांजी मल आहे न ग़रीबनि ताईं ही मलाखणो असां हिनजे करे करायो आहे त हे ॿुॾल माण्हू आहिनि हुननि खे ख़ुशी थिए हुननि में हिकिड़ो रुझान अचे जंहिंजो घर तबाह थी वेंदो त इंसानु टुटी वेंदो आहे पर अलाह जो शुक्र आहे अलाह हिमत ॾींदो घणनि पहलवाननि जा घर टुटी विया आहिनि पर इनायतुल्ला कासकली अॼु ताईं वज़ीफ़ो बि कोन थियो आहे सदर सुमार बुकिरे घर माना जॾहिं मींहुं ईंदो आहे त 10 चकर हिनजो ॿुॾंदो आहे गारे में हिन जी का माली मदद कोन्हे थी ऐं जिन पहलवाननि जा ज़िले ठठे में घर किरिया आहिनि खारो चाण घोड़ा बाड़ी तेलके मीरपुर साकरे पहलवान आहिनि उन्हनि जे घरनि जो बाक़ाइदे ॾिठो वञे उन्हनि जा फोटूं कढिया वञनि उन्हनि जी सार संभाल लथी वञे ऐं मुंहिंजो DC ज़िले सां इहा अपील त जेका पहलवान आहिनि उहो ग़रीब तबिके जा मालिक आहिनि उन्हनि जी माली मदद कई वञे उन्हनि खे राशन मिलियो वञे उन्हनि खे वज़ीफ़ा मिलियो वञनि पहलवाननि जो हक़ ज़ाहिर करियो कैमरामैन रियाज़ हिंगोर सां गॾु हक़नवाज चंडियो जेकब न्यूज़ ठठो।